जंगशाही मावा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ जंगशाही में कावश ऐं KTN न्यूज़ 7/12 एकता जो ॾींहुं उनवान गैर क़ानूनी परॾेहनि खां पाक सिंध सिरे हेठि एकता ॾियारो। अॼु 1 डिसंबर ते जंगशाही में नूर मोहम्मद पलीजो मॉडल स्कूल जे शागिर्दनि पारां सिंधी टोपी सक़ाफ़ती वेस पाए सक़ाफ़ती ऐं टेबलोज़ झुमरियूं हणी रक़्स कयो वियो। नूर मोहम्मद पलीजो मॉडल स्कूल शागिर्दनि उस्तादनि वालिदैन ऐं प्रिंसिपल प्रोफेसर हबीबुल्लाह पलीजो मज़द शहरन राना इकबाल मोहम्मद जोखियो लाला मुश्ताक जोखियो गनी पलीजो नियाज़ पलीजो ऐं ॿिया वालिदैन मौजूद हुआ। प्रोफेसर हबीबुल्लाह पलीजो पंहिंजा वीचार वंडींदे चयो त काविश KTN सथ तरफ़ां सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कंदे सिंधी टोपी अजरक सिंध जी तहज़ीब खे निर्वार कंदे सिंधी क़ौम जूं नूर मोहम्मद मॉडल स्कूल जे शागिर्दनि हर साल जीअं एकता ॾियारो में सक़ाफ़ती वेस पाए क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। सिंध धरतीअ में गैर क़ानूनी परॾेहनि खां पाक सिंध एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो।